हादसी यार गफ़ार गोपांग जी ये गाड़ी आ मां त चवां थो अहिड़ी गाॾीअ खे वाहे ॾेई छॾी। अच्छा हाणे मां मसइलो रुॻो इहो आहे, हिकु त मुंहिंजी गाॾी बि ख़राबु आहे ऐं ॿियो हिन यार जी गाॾी बि ख़राबु। आउं चवां थो हाणे माचिस काथो ॻोल्हियां, पेट्रोल त हिन में आहे, माचिस हुजे त जान छॾायूं। न आखिर थियो छा मां ताईं अलाए छा आहे, मां ख़बर न आहे, अलाए गफ़ार गोपांग खे हलाइणु नथी अचे। हा चवांसि मां हलायां, अलाए कहिड़ियूं गुतूं आयूं अथई इहे। सो हाणे ॾिसूं पाणी चेक कयूं था, अलाह कंदो भलाई थी। अला हे त सॼो रेडिएटर लीक थी वियो आहे। ईअं न भाउ हे वा पाणी ते किरियो पियो सॼो। बाबा हे ॻाल्हि इहा आहे त हे ग़रीबनि जूं गाॾियूं आहिनि, इहे ईअं ई खरंदियूं रहंदियूं भाऊ। जेसीं ताईं नई गाॾी मिले, 0 मीटर गाॾी मिले, तेसीं ताईं इहे मसइला हलंदा रहंदा। हिन कपाए जान छॾायोसि न। बाबा इहा हाणे मालिक जी मर्ज़ी न, असां त माना चयोसीं त यार जी गाॾी भली हूंदी, पंहिंजी गाॾी कोन काथी थी। सो यार चयो त गाॾी मूं वारी सफ़ा फिट आहे ऐं मां मिस्त्री खां ताज़ी सेट कराई आहे। पर अॼुकल्ह मिस्त्रियुनि जा बि हाल इहे अथव, जीअं डॉक्टर आहिनि न, हेॾे अताई मिस्त्री बि आहिनि, अलाए छा ठाहियो ख़बर न आहे। बरहाल ॾिसूं था हाणे छा थो थिए। वो सगल साथ हिते तव्हांजे थाणा बुलाखान जे भरिसां। बस हुसैन सूटाणी आहे, हुनखे घुरायूं था, आहे उहो आर्टिस्ट। हा पर आर्टिस्ट गाॾीअ में कहिड़ो कमु? साईं ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं धुको लॻी वेंदो आहे। अच्छा हा ही मिस्त्री वरी कहिड़ा मिस्त्री आहिनि भाऊ, कॾहिं कॾहिं धुको लॻी वेंदो आहे, चई मां ठाहे छॾी। मथां का तार हेॾे होॾे थियल हुजे ओके कंदो। भला इहो तव्हांजी गाॾी ओके थी वई हाणे माशाल्लाह। गाॾी मुंहिंजी ओके ई हूंदी आहे ऐं ज़रूरु न आहे सदाईं जागीरणी जी गाॾी ख़राबु हुजे बाबा। अब्दुल गफ़ार गोपांग साहिब जी गाॾी मां हुन में आयो आहियां, मुंहिंजी गाॾी गर्दी थी आहे। अच्छा गफ़ार गोपांग साहिब पंहिंजी गाॾीअ में पाणी चेक पियो करे, अलाए पाणी विझे पियो ख़बर न आहे। हवा छा पियो इहो गाॾी त तव्हांजी ठही वई आहे, पोइ हलूं न। साईं इहा वॾी साज़िश आहे, साम्राजी साज़िश आहे। हा गाॾी मुंहिंजी ठहियलु आहे, गाॾीअ रूम मां पाणी चेंज कयो आहे ऐं तव्हां वरी अची विया आहियो त गाॾी ख़राबु आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि आहे, सदाईं गाॾी ख़राबु मुंहिंजी छो हूंदी भला। अहिड़ो कुझु बि न आहे। दोस्त हुसैन सूटाणी थाणे बुलाखान कोहिस्तान जो असांजो आर्टिस्ट दोस्त आहे। अच्छा अच्छा 2 मिंट हिन सां मुलाक़ात करण लाइ बीठासीं ऐं हिन बीहण जे बहाने तव्हांखे मोबाइल हथ में ॾिनो तीअं तव्हां वरी पंहिंजो कमु शुरू कयो आहे। बाक़ी असां सभु अमुन में आहियूं, तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांजी गाॾी मुंहिंजे ख़्याल में सेट थी वई आहे। सही थी वियो आहे न। पोइ हाणे ताईं मोकिलाणी गाॾी पीड़ तारीख़ तव्हांजी